वीरान वातू वीरान वातू। लगे थो त अज अम्मा ऐं बाबू सॼो ॾींहुं घर में वेठा हूंदा ऐं जेकॾहिं हिननि जे हूंदे मवाली मोबाइल खणी अचे थो त पोइ छा थींदो? हिननि ॿिन्हिनि खे काॾे न काॾे मोकिलणो पवंदो, पर मोकिलियां बि काॾे? अहिड़ो को कमकार बि त कोन्हे, को न को बंदोबस्त कयां थी। अवंतीअ ख़ैर त आहे? कहिड़नि ख़्यालनि में घुमाई? का तकलीफ़ थी अथई छा? तबियत ठीकु अथई न? बाबा तबियत कुछ ठीक नहीं, नींद में सो रहा। कवंतीअ जेकॾहिं चवें त मां स्टोर तां तुंहिंजे लाइ गोरियूं वठी अचां? हाँ बाबा, मूं भी इहो पे सोचो त तव्हांखे हिन उमिरि में मामूली कम लाइ स्टोर ते कीअं मोकिलियां? धीअ तूं भी का ॿार आहीं, माउ पीउ जे लाइ धीअ जो कमु मामूली कोन हूंदो आहे। मां वञा थो, तुंहिंजे लाइ गोरियूं वठी थो अचां। बाबू त ॾाढो आराम सां घरां निकिरी वियो, पर हाणे अम्मा खे काॾे मोकिलियां? ख़ैर हिन जो बि क़बूलो कयां थी। छा ॻाल्हि आहे कवलदी, अॼु तव्हां मुंझल था लॻो? अम्मा थोड़ी तबियत ठीक न आहे, इन करे मुंझी पई आहे। अलाए छो राति जो खौफ़नाक ख्वाब थी ॾिसां। छोरी किथे तूं वठजी त न वई आहे? हा अम्मा, मूंखे भी इहो ई वहम थी पियो आहे। तूं वञ भला साईं खेरशा खां किताब पढ़ रहे अच। ठीकु आहे कवलदी, मां हींअर ई वञा थी। अलाह कंदो इहा ॻाल्हि पूरी निकिरंदी। मासी तूं मुंह में जाको ख़ौफ खतरो न कर। मां सिर्फ इहो तो पुछां त जमाल जो घर किथे आहे? छो छोरा, जमाल जे घर देगड़ा चोराईंदे छा? न मासी, देगड़ा और मुंहिंजे कहिड़े कम जा। बाक़ी जेकॾहिं घर में न भंग पोखियल हुजे हा न, अवेर सवेर लुणी वञा। असांखे पियो लाचार तुंहिंजे करे घर में भंग पोखींदासीं? मासी मुंहिंजे लाइ खणी तूं घर में भंग न पोख, नाराज़ न थी। मूंखे सिर्फ इहो ॿुधाए त जमाल जो घर किथे आहे? कोन्हे को जमाल जो घर, तोखे कंहिं ग़लति ॾिस ॾिनो आहे। मां चवां त मूंखे लभे नथो, वरी बि पक करणु ज़रूरी आहे। जमाल जो घर ही आहे? हाँ हाँ ही आहे। जे जमाल जो घर ही आहे त पोइ मोबाइल कंहिंखे ॾियां? मूंखे ॾे, मूंखे जल्दी कर, तो खाऊं न भई पादर। ॾियां थो सब्र कर, ॻाल्हि न विसरी वञे। हले रखी किथे अथव? आई वठ। बाबा जे नाराज़ न थियो त हिकिड़ी ॻाल्हि चवां। हा हा चओ, कहिड़ी ॻाल्हि आहे? पर अहिड़ी ॻाल्हि न कजांइ जेका तुंहिंजी गिची में पइजी वञे। कमदार मोतार सही थो चए,
का बि ॻाल्हि सोची सम्झी कजाए। इहे न चयो असांखे बि कुटाए पाण बि कुटिजे। साईं जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त पोइ मूं करण खां ई बस कई। कमदार जेकॾहिं ॻाल्हि चोरी अथई त पोइ तोखे ज़रूरु ॿुधाइणी पवंदी। साईं ॻाल्हि इहा आहे त जमाल जो भाइटियो जब्बल ॿाहिरियां माण्हू वठी अची ॻोठ जे घिटनि में थो घुमाए। उनखे त तव्हां चओ ई कोन था। अड़े मूंखे कहिड़ी ख़बर त ॻोठ में केरु कहिड़ो अछो मुंहुं कयूं थो वठे। तूं त मूंखे अॼु थो ॿुधाई। हा साईं बराबरि था चओ, मूं तव्हांखे ॿुधायो ई अॼु। त पोइ वञ हींअर जो हींअर वञी इन छोरे खे वठी अच। रेस बाबा मां बि जज़्बाती, छोरो बि जज़्बाती, पऊं किथे अटकी। इन खां बहितर आहे त सूमर खे मोकिल त वञी वठी अचेसि। अड़े उन में एतिरो दम ई न आहे जो मुंहिंजे कमदार सां अटके। छा थो सोची? वञ वठी अचीस। साईं सोचां थो त रेस रुस्तम खान जो कमदार इन नंढड़े खसीस कम जे लाइ वते ॻोठ जूं घिटियूं रुलंदो। ओबा मूंखे इजाज़त ॾियो, मां वठी अचां। पोइ खट खटाए छा ॿियो छा। अड़े तूं ई वञ। हाज़ुर मां वञा थो। वीरान वाटो वीरान वाटो वीरान वाटो वीरान वाटो दीवानगीअ जो नादान वाटो दीवानगीअ जो नादान वाटो वीरान वाटो वीरान वाटो वीरान